अहम ख़बर खां वाक़िया कंदा हलूं त सदर आसिफ अली ज़रदारी पारां बलूचिस्तान में मुसाफ़िरनि जे क़त्ल जी मुज़म्मत। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त दहशतगर्दनि बस माल आहे बेगुनाह शहरनि खे बेदर्दी सां क़त्ल कयो। उहा बर्बरियत फितना अल हिंदुस्तान जे मुल्क में रतो छाण कराइण जी किरियल साज़िश आहे। संदसि चवणो त धरती खे फितना अल हिंदुस्तान ऐं संदसि मददगारनि खां हर सूरत में पाक कयो वेंदो। दहशतगर्दी जे ख़ात्मे ताईं संदन जिदोजहद जारी रहंदी। अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर करे रहिया आहियूं त सदर आसिफ अली ज़रदारी पारां बलूचिस्तान में मुसाफ़िरनि जे क़त्ल जी मुज़म्मत कई आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त दहशतगर्दनि बस माल आहे बेगुनाह शहरनि खे बेदर्दी सां क़त्ल कयो आहे। उहा बर्बरियत फितना अल हिंदुस्तान जे मुल्क में रतो छाण कराइण जी किरियल साज़िश आहे। संदसि चवणु हो त धरती खे फितना अल हिंदुस्तान ऐं संदसि मददगारनि खां हर सूरत में पाक कयो वेंदो। दहशतगर्दी जे ख़ात्मे ताईं संदन जिदोजहद जारी रहंदी। हीअ अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर करे रहिया आहियूं त सदर आसिफ अली ज़रदारी पारां बलूचिस्तान में मुसाफ़िरनि जे क़त्ल जी मज़म्मत कई वई आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त दहशतगर्दनि बस माल आहे बेगुनाह शहरनि खे बेदर्दी सां क़त्ल कयो। उहा बर्बरियत फितना अल हिंदुस्तान जे मुल्क में रतो छाण कराइण जी किरियल साज़िश आहे। संदसि चवणु हो त धरती खे फितना अल हिंदुस्तान ऐं संदसि मददगारनि खां हर सूरत में पाक कयो वेंदो। दहशतगर्दी जे ख़ात्मे ताईं संदन जिदोजहद जारी रहंदी। अवां खे आगाह करे रहिया आहियूं त सदर आसिफ अली ज़रदारी पारां मुज़म्मत कई वई आहे। धरती खे फितना अल हिंदुस्तान ऐं संदसि मददगारनि खां हर सूरत में पाक कयो वेंदो। सदर आसिफ अली ज़रदारी चयो त दहशतगर्दी जे ख़ात्मे ताईं संदन जिदोजहद जारी रहंदी। सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां बलूचिस्तान में मुसाफ़िरनि जे क़त्ल जी मुज़म्मत कई वई आहे।